नाज़रीन, हैदराबाद में भाइटियुनि घरू तकरार तां चाची उन जी धीउ खे घर में कैद करे छॾियो। पुलिस छापो हणी माउ धीउ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते आहे सलीम अला जी। सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में घरेलू तकरार तां जेको आहे मां ऐं धीउ खे जेको आहे कैद कयो वियो, जिन खे जेको आहे बाज़ियाब करायो वियो आहे। लतीफ़ाबाद यूनिट नंबर 5 जे हिक घर में घरेलू तकरार जे नतीजे में भाइटियुनि पंहिंजे चाचे ऐं हुन जी धीउ खे जेको आहे पंहिंजे इहाते जे अंदरि दीवार ठाहे हुन में कैद जेको आहे करे छॾियो हुयो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त हैदराबाद में जेको आहे मां ऐं धीउ खे कैद करण बाद जेके जवाबदार आहिनि उहे फरार थी विया हुआ। थाणा बी सेक्शन ते जेको आहे इतला जीअं मिलियो त हुन खां पोइ पुलिस उते घर पहुती ऐं जेको आहे उन्हनि खे मां ऐं धीउ खे बाहिफ़ाज़त जेको आहे उहो बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त इब्तिदाई मालूमात जे मुताबिक़ मां ऐं धीउ गुज़िरियल हिकु ॾींहं खां वठी हिते कैद हुया ऐं वाक़े में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया वञनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।